अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु गंबट गम्स इस्पताल जो पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह दौरो कयो हुयो। उन दौरान उन्हनि ॿिन्ही गम्स कोठायल तक़रीब में ॻाल्हाईंदे गंबट गम्स इदारे जी तारीफ़ कंदे गंबट खे मेडिकल कैपिटल सिटी करार ॾिनो हुयो। पर अफ़सोस, साॻे इदारे जी गम्स सिटी तालका इस्पताल जी एमरजेंसी वार्ड ट्रामा सेंटर में एक्सरे मशीन काफ़ी अरसे खां नाकारा बणियल आहे ऐं इंतज़ामिया पारां एक्सरे वारे कमरे खे बंदि करे तालो हणी छॾियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर गुलाम शबीर जुणेजो जी ख़बर मूजिब मिसकीन मरीज़ प्राइमरी लेबॉरेटरी तां एक्सरे कराइण लॻा आहिनि। गम्स इस्पताल खे करोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूदि एक्सरे मशीन खे न तब्दील कयो थो वञे न ई ठाराहियो थो वञे। वॾी ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।